कन ॾेई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कन तो तरफ़ आ, तू ॻाल्हि कर। अलाह साईं ख़ैर कंदो, पर जेकॾहिं अॼु न सुभाणे वली दादा वारा तोखे ॿधी खणी वञनि त? तरस तरस तरस, वली दादा वारा ॿधी खणी वञनि? हा। मूंखे छो ॿधी खणनि, तोखे छो न खणनि? इन करे जो मां त घर खां ॿाहिरि निकिरंदसि कोन, तूं ई निकिरंदे न ॿाहिरि त नेठि। मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो मां घर खां ॿाहिरि निकिरंदुसि? मां हिते वेठो हूंदुसि। इत्तेफ़ाक़ थी वेंदो आहे। इत्तेफ़ाक़ मूंसां छो, तोसां छो नथो थिए? तूं मुंहिंजे माराइण जे कढ पई आहीं छा? मां तुंहिंजे माराइण जे पोयां न आहियां, पर जेका ॻाल्हि कयई थी न उहा चङी तरह कन ॾेई ॿुध। इहा ॻाल्हि त ॿुधां पियो, तूं हरू भरू मुंहिंजे फासाइण जे कढ पई आहीं। मां तुंहिंजे फासाइण जे चकर में न आहियां, मां त तुंहिंजी जिंद छॾाइण जे चकर में आहियां। उहो कीअं? जेकॾहिं तूं वली दादा जे हथ में अची वहीं त पोइ? पर मां छो हथ अचां? अड़ी तूं पंहिंजी ॻाल्हि छो नथी करीं? हलो, जेकॾहिं मां ई हुननि जे हथ चढ़ी वञा त मां हुननि खे चवां छा, जंहिंजे करे असांजे मथां इल्ज़ाम न अचे? छा चवंदी न? जेकॾहिं तो वटि एतिरो अकुल हुजे हा न त मां एतिरा धिका छो खावां हा? जेकॾहिं पंहिंजो अकुल न अथई त हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जेकॾहिं न इहे तोखे खणी वञनि वली दादा वारा खंबे त उन्हनि खे चइजांइ हाँ समझी न? समझी वियुसि। अकुल जी ड्रोड़ त सुठी तरह कई अथी, पर छा इन मां जान छुटी वेंदी? अधु मुसीबत टरी वेंदी, पर जे तूं पादर पचाए वञे। इएं मां भी चमड़ो आं, जान जे ख़ौफ़ खां अहिड़ा कूड़ा हणंदुसि जो वली दादा वारा न्यू आयूं बताल थी वेंदियूं। ऐं जेको तो चयो न, इन ॻाल्हियुनि ते यकीन करे वेंदा। छा ॻाल्हि आहे? प्रभु, पंहिंजा याद था अचनि, उहो वक़्तु याद थो अचे यार, जॾहिं असां सभु हिक वेढ़े में गॾु हुयासीं, ऐं अॼु सभिनी जो नालो निशान मिटिजी वियो, कणो कणो थी वियासीं यार। को किथे हिक त दुश्मननि जी वर चढ़ी विया, ऐं बाक़ी जेके ज़िंदा आहियूं से बि हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण पसंदि नथा कयूं, हिक ॿिए खे पंहिंजो दुश्मन समझूं था। असां अलॻि थी पंहिंजी ताक़त तोड़े छॾी आहे। न जबल, न न ही तू कमज़ोर आई, न ही वरी अकेलो। यार छा तू असांखे पंहिंजो कोन थो समझी? या असां तुंहिंजो साथ न ॾिनो आहे? मां तोखे मयार कोन थो ॾियां रबू। यार तो त मुंहिंजो हर कदम ते साथ ॾिनो आहे। ओए यार, ही दुख छा लाइ? जेको दुख दिल में हुयो न,
सो ज़बान ते तरी आयो। मोर ऐं सोट बाज़ार याद पिया अचनि। न ॼाण अलाए कहिड़े हाल में हूंदा। ख़ुदा पंहिंजी अमान में रखंदो उन्हनि खे। जिते बि हूंदा ख़ुदा कंदो ख़ुशि हूंदा। ख़ुदा जी रहमत हर जाइ ते आहे। तूं परेशान न थी जबल। इंसान केॾो बि कठोर छो न हुजे, पर ॾुख उनखे ॻारे था छॾनि। हिक तरफ़ पंहिंजनि जे विछड़ण जो ॾुख आहे ऐं ॿिए तरफ़ इंतकाम जी बाह। ये समझ रखो, हर वक्त मुझे तेरे में तांदा आहिनि। हाणे या इंतकाम जी बाह तॾहिं थदी थींदी जॾहिं मां मौला तात जा वली तात खे लेटाईंदुसि। मसत केड़ो केड़ो मुल्क मारे आयो ही का खबर पई? जेका मूं जांच कई है, जेके मूंखे ख़बरूं मिलियूं आहिनि त खबर फ़कीर वारा हितां रक्षा में निकिता आहिनि ऐं उन्हनि जा पेरा बावल खान जे ॻोठ था वञनि। मूंखे बि पक हुई त इहे निभागा एॾा ई भॼंदा। अदा हाणे छा थींदो जॾहिं त बावल खान असां सां कोन थो ठाहे? मुला दादा जेकॾहिं उन्हनि खे पनाह बावल खान ॾिनी आहे ऐं हू बावल खान जे घर में रहियल आहिनि त उन्हनि खे उतां कढणु मुश्किल थींदो। पर जेकॾहिं उन्हनि खे पनाह के आम माण्हू ॾिनी आहे त पोइ उन्हनि खे उतां खंभे खणी ईंदासीं। जेकॾहिं हू बावल खान वटि विया आहिनि ऐं उन्हनि मथां बावल खान जो ई हथु आहे त पोइ अदा हू त असां सां कोन थो ठहे। मुला दादा सूबेदार बाक़ी कॾहिं कम ईंदो। दोस्तीअ जो हथ वधायो अथसि, निभाईंदो त सही न। मूंखे नथो लॻे त सूबेदार बावल खान सां फिटाईंदो। उनजी दोस्तीअ निभाइण जो वक़्तु हाणे ई त आहे। बाक़ी जेकॾहिं जहिड़े तेड़े वटि हूंदा न त पोइ सूबेदार खे तकलीफ़ असां बि कोन ॾींदासीं। अदा पहिरियां उन्हनि खे हथु कयो, जेसीं ताईं उन्हनि जी पुठीअ तां खल न लाहींदुसि न तेसीं ताईं मुंहिंजे अंदर जी बाह न ठरंदी। हाणे मां निकाह बि ओसि ताईं कोन कंदुसि। खल लाहिण त छा, जेकॾहिं हमज़े ऐं सतबरई सां गॾु भागर भरी ऐं खबर खे दफ़न न कयुमि त मुंहिंजो नालो बि वलीदाद खान नाहे मुंहिंजो नालो वलीदाद खान। अदा मूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़िंदगी तॾहिं गुज़ारींदासीं जॾहिं जिंदा रहंदासीं। वलीदाद त हाणे असांखे कुतर जी मशीन में विझी टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो। भाॼाई जेकॾहिं मौलादाद असांजी सभिनि ग़लतियुनि जी माफ़ी ॾेई छॾे त पोइ? नामुमकिन। वलीदाद जेसीं असांजूं बूटियूं करे न वठींदो न तेसिताईं हुनखे सुकून न मिलंदो। असांजे हेॾे वॾे गुनाह खां पोइ बि मौलादाद तव्हांखे माफ़ करे छॾियो। जॾहिं माफ़ी मिले थी त तूं छा? मां बि सॼी ज़िंदगी मौलादाद जा पेर धोई पियसि, पर इहे थियणो न आहे। इहे जायो पूरा दिल सां न ॾे। अदा मौलादाद तव्हांजी ऐं मुंहिंजी सोच खां वधीक मूं सां प्यार कंदो आहे। खणी जो ज़ालिम आहिनि, पर जेतिरो प्यार मौलादाद मूंखे ॾींदो सो दुनिया में केर बि कोन ॾेई सघंदो। जंहिंखे असां मौत ॾिनी ऐं उन असांजे मथां आङुर बि न खई, पर असांखे त हुननि ॾाढो मारियो आहे। तव्हां मथां वलीदाद हथु खयो आहे, मौलादाद न। तूं असांखे मौलादाद खां माफ़ी वठराए ॾे, असां दिल जी जान सां तुंहिंजो रिश्तो मौलादाद खे ॾींदासीं, पोइ त बसि। साईं पाणी रख, तू हिते। साईं मां हिते ठीकु आहियां। हाणे सदाईं एॾो हिजाब बि सुठो कोन्हे। वे हलिया।
वेद हाणे मां एॾो वधीक इंतज़ार नथो करे सघां। साईं तव्हांखे जानू जे मौत ताईं इंतज़ार करणो पवंदो। एॾो इंतज़ार न कराए, छो एॾी ज़ालिम थी आ? कुछ मुझे हालत रहम कर। मोह केॾो त बेशरम आहे, घर जी नौकरियाणियुनि में अखियूं विझी वेठो आहे। साईं मां निकाह खां पहिरीं को बि ग़लति कदम नथी खणी सघां। वञे करे थी कुछ देर वे त सही ना। वे हैया वे इतनी तकड़ छो? कुराड़ी ढगी कुॾण लॻी, ओढ़ो बताल थियो आहे। हाणे जेकॾहिं इन खे वधीक बताल करे पंहिंजे मुठ में बंदि कबा त ऐश ई ऐश थी वेंदा। भुतार शेर खान ऐं जानू ॻोठ में पहुची चुका आहिनि ऐं जानू सिधो पंहिंजे घर वियो आहे। वक्त पोइ जानू पंहिंजे रंग खे वठण आयो हूंदो। कमाल पर शेर खान वारा ज़िंदा वापस न वञनि, या तव्हां विढ़ंदे मरी वञिजो या उन्हनि खे मारे अचिजो। खबरदार जिंदा को भी वापस न वञे। तव्हां चओ मूंसां। जानू मुझे ख्याल में तो तुझी घरवारी रेस बॉल खाने जे घर में होती। हाणे असांखे हितां निकिरणो घुरिजे। जेकॾहिं देर कईसीं न त रईस बॉल खान जा बाठा असांखे चइनी तरफ़नि खां पकोड़े ॾींदा। असां त जान छॾाए ईंदासीं, पर यार झूनो मुठ सचो है शेर खान, तू सचो। अच्छा चलो न मूंखे ख़बर फ़कीर ऐं ढोलू पंहिंजनि रनुनि समेत हिते घुर्जनि। हिते जेकॾहिं उन्हनि खे रईस बहावल खान पनाह ॾिनी आहे त पोइ उतां उन्हनि खे गिरफ़्तार करणु ॾाढो ॾुखियो थींदो। असांजी रिपोर्ट दर्ज करे
खबर फकीर ते एनसी दाखिल कर, कानूनी तौर उनके गिरफ्तार कर। मां जोर जबरदस्ती कोन थो चवां। वध में वध खबर ऐं उन जे छोरे खे गिरफ्तार करे सघूं था, पर औरतुनि में हथ असां कोन विझंदासीं। तूं रुगो बस इन खबर खे वठी अच, बाक़ी उन्हनि जूं रनूं पाणे असां वटि अची पहुचंदियूं। ठीकु आहे मौला दादा, मां कोशिश कयां थो। कोशिश न, 2 ॾींहनि अंदरि इहो कमु थियणु घुर्जे। जेकर इहो 2 ॾींहनि में कमु न थियो न, त पोइ असां रेसे जे ॻोठ जो रुख कंदासीं, ऐं पोइ वॾी खून रेज़ी थींदई, वॾी खून रेज़ी। ही वक्त अथई, ही वक्त दोस्ती निभाइण जो। अल्लाह भलाई कंदो, परेशान न थी वली दादा, पर वाइदो कर उन्हनि जी जान खे नुक़सान न पहुचाईंदी। तव्हां मथां को बि इल्ज़ाम कोन लॻंदो। इहो तोसां वलीदाद खान जो वाइदो आहे। पुफी अल्लाह ख़ैर कयो आहे ऐं ख़ैर कंदो। असां ज़ालिमनि जी पहुच खां घणो परे निकिरी आया आहियूं। हाणे असां मज़बूत हथनि में आहियूं। हाणे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। परेशान न आहियां अम्मा, वरी ॿियो कुझु सोचां पई। पुफी तुंहिंजी सोचुनि असांखे किथां खां किथे पुॼायो आहे। हाणे ख़ुदा खे मञ, पंहिंजी सोचुनि खे तालो हण। कखनि मां कढी अचे बंगले में विहारियो थी मां। अञा बि चवें थी पई त पंहिंजे सोच खे ताला हण। मुंहिंजी सोच मां कहिड़ी कस लॻी अथव। अम्मा जे अञा बि तूं मुंहिंजो चवण वठे न, त पोइ ॾिस वेही वारा न्यारा थी पवंदा। मां तुंहिंजो साथ ॾियां, पर छा करणो पवंदो मूंखे? पहिरियों वाइदो कर वाइदो, त जीअं चवंदी साईं तीअं कंदी। ॻाल्हि त कर। पहिरियों वाइदो कर। वाइदो वाइदो वाइदो, हाणे ॻाल्हि कर। पोइ ॿुधो, समझी अम्मा? अम्मा भी चवे थी ऐं अकुल भी सेखारे थी। न माई न, मूंखां इहे कम कोन थींदई। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग कोन समझी, कोन समझव हिन उमिरि ताईं। वापस जरूर मोटदो, कुछ भी थे, राज ने के जिंदा ना है छड़नो। चावधीव्या त्या पहिजा परावा, पहिजा परावा, पहिजा